घोट कीजिए गोट जलाल खान घोटों में मशहूर सूफ़ी बुज़ुर्ग फ़कीर हादी सखी बाबा निमाणो साईं सूफ़ी कादरी कलंदरी जो 10हों सालिना उर्स मुबारक क़ीदत एहतराम सां मल्हायो वियो। उर्स मुबारक जो इफ्तिताह दरगाह आलिया जे सजादा नशीं फ़कीर सखी हाजी साईं उर्फ़ नूरानी साईं ऐं राव मोहम्मद शाकिर शकूर निमाणा साईं दरगाह ते चाद चाढ़े कयो। उर्स मुबारक की तकरीब में ज़ुल्फ़कार अली नासिर अब्बास फ़कीर मुश्ताक अहमद फ़कीर अरशाद अली घोटो राव मोहम्मद आसिफ राव बहादुर अली राजपूत राव मून राव अली राव मुजम्मिल राव मुद्दसर जान मोहम्मद वसीर अब्दुल जब्बार साईं राव मोहम्मद नासिर साईं बिलाल साईं मोहम्मद परेल चांद जो समेत मुरीदन अक़ीदत मंदन वॾे अंग में शिरकत कई। मेले में मशहूर सूफ़ी फ़नकार फ़कीर जामीन अली घोटो इमरान अली ऐं अब्दुल मजीद सियाल सूफ़ी कलाम ॻाए महफ़िल खे झुमाए छॾियो। इन मौक़े ते उर्स मुबारक जी तक़रीब खे ख़िताब कंदे फ़कीर सखी साजन साईं उर्फ़ नूरानी साईं ऐं राव मोहम्मद शाकिर शकूर निमाणा साईं चयो त सिंध जी धरती बुज़ुर्गनि ऐं सूफ़ियुनि जी धरती आहे जितां इंसानियत जे लाइ मज़हब प्यार मोहब्बत ऐं अमन जो दर्स मिले थो। अल्लाह जे वलीन ऐं बुज़ुर्गनि हमेशह अमन प्यार ऐं भाईचारे जो दर्स ॾिनो आहे ऐं हिन सरज़मीन मां भाईचारे जो पैगाम पखेड़ियो। वक़्त जी घुर्ज इहा आहे त असां सिंध सूबे खे अमन ऐं भाईचारे जो गहवारो बणायूं। हुननि चयो त मशहूर सूफ़ी बुज़ुर्ग हज़रत बाबा निमाणो साईं सूफ़ी कादरी कलंदरी हमेशह प्यार अमन ऐं भाईचारे जो दर्स ॾिनो आहे ऐं असां सभिनी खे संदसि तालीमात ते अमल करण जी कोशिश करणु घुरिजे। उर्स जी पुॼाणी ते मुल्क जी सलामती ऐं ख़ुशहाली लाइ ख़ुसूसी दुआ पिणु घुरी वई ऐं लंगर पिणु विरहायो वियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।